अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर हमल वारा रोड ते बीठो आहियां। जेको पाणी आहे पंहिंजो वारा शहर जे मुख़्तलिफ़ मॉलनि खां थींदो। हींअर ॻोठ लोहिड़ो छुटो, केसर खान छुटो, बलूला आबाद खां थींदो हमल रोड क्रॉस कंदो वरी ॿियनि इलाइक़नि जंहिंमें खानमन मीरजत मौला आहे, गुल मोहम्मद तुनियो आहे, पंहिंजो कबूल मोहम्मद तुनियो या गुल बुल रोड के वञी क्रॉस ऐं टच करे थो। उन खां अलावा जेके उतां जा ॿिया ॻोठ आहिनि जिन में मीर रसूल बख्श बिरोई ॻोठ आहे, ॿिया बिरोइन जा काफ़ी ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि खे अचे टच करे चुको आहे। हींअर ताईं जेके भीसम नाला या जेके शाखुनि जा घारा आहिनि उहे बि बंदि न थी सघिया आहिनि। गिरेड स्टेशन के ॿाहिरां बीठो आहियां। गिरेड स्टेशन में पानी काफ़ी मिक़दार में पहुची चुको है। ही गिरेड स्टेशन के ॿाहिरां जा मंज़र आहिनि त केतिरो पानी हे ॿाहिरां जेको आहे सो मेन गेट ते जमा थी वियो आहे। अंदरि एतिरो ई पानी जेको आहे न वधीक जमा थी वियो आहे। असां नवाब साहब खे अपील था कयूं त ही पूरे वारा जे तालके खे जेको आहे गिरेड स्टेशन पानी फराहम कंदी आहे। पूरे वारा तालके के लालू वगण ताईं भी लालू ताईं भी बिजली वेंदी आहे। असां नवाब साहब के अपील था कयूं त हिन पाणीअ जो जेको आहे सो निकाल जो को बंदोबस्तु कनि, का क्रेन चेन जेका आहे सो उहा अचे या हिनखे रिंग बंदि थिए तॾहिं वञी हिननि जो पाणी निकिरंदो। जेकॾहिं पाणी न निकितो